अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾावां संझा सैयद हलदा से हेडलाइंस तरफ। पीपी अगवान ऐं सूबाई सलाहकार सैयद एजाज अली शाह शीराज़ी कराची जी अस्पताल में लाडाणो करे पियो। संदसि लाडाणे ते ठटो सिजावल मीरपुर साख्तो ऐं ॿियनि शहरनि में सोग जी लहर। एजाज शाह जो जनाज़ो 3 वॻे ठटे शहर मां खंयो वेंदो। एजाज शाह कराची जे अस्पताल में कोरोना सबब दाख़िल हो। हुन कोरोना खे शिकस्त ॾिनी हुई। पीपी अगवान सैयद एजाज शाह शीराज़ी जे लाडाणे ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो ऐं ॿियनि अखबारनि पारां ॾुख जो इज़हार। मुल्क में कोरोना वायरस सबब 56 मरीज़ फौत। हयातियूं विञाईंदड़नि जो अघु वधी 8606 थी वियो। एनसीओसी मूजिब मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 3138 नवां केस ज़ाहिर। 2575 मरीज़नि जी हालत गणिजी जोगी। कोरोना वायरस सबब मुतासिरनि जो अंग 4,29,280 थी वियो। कोरोना जे फॉल केसिस जो अंग 46,376 थी वियो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग ऐं नकली बैंक खातनि वारे केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं संदसि भेण फरियाल टालपुर जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। ॿुधणी दौरान नैब प्रोसिक्यूटर वसीम जावेद पेश न थियो। अदालत कार्रवाई हलाइण बिना ॿुधणी 18 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट में जस्टिस काज़ी फाइज़ ईसा ख़िलाफ़ सदारती रेफरेंस ते फ़ैसिले बाबति नज़रसानी दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत बेंच जी जोड़जक बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। जस्टिस उमर अता बंदियाल बख़्श न आहिनि त समूरियुनि धुरियुनि जा मौक़िफ़ ॿुधण खां पोइ मुनासिब वक़्त ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। अदालत लतीफ़ आफ़रीदी खे ईंदड़ ॿुधणी ते लिखत में दलील जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट खमिजी वियल औरत सूदो 10 ॼणनि जी अदम बाज़ियाबी जी IG सिंध DG रेंजर्स घरू खाते ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। गुम थियल माण्हुनि खे बाज़ियाब कराए 26 जनवरी ताईं अदालत में पेश थियण जो हुकुम। लाहौर में CTD पुलिस सिविल सेक्रेटरी ते हमले जी कोशिश के नाकाम बणाए छॾियो। शाहदरा में कार्रवाई करे 5 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार दहशतगर्दनि वटां बारूदी मवाद, हथियार, करंसी ऐं मोबाइल फोन हथ। PDM जी गाॾी सां हादसो अंटर आहे। PDM जी स्टीयरिंग कमेटी जो स्टीयरिंग के ॿिए वटि आहे। इंजन जो कंट्रोल ऐं ब्रेक के ॿिए जे पेर हेठां आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। यामशोर भरसा गुड़ फकीरदाद खोसो में इमाम अली खोसो कान्हे इल्ज़ाम हेठि 25 वरियनि जी ज़ाल ज़ुलेखा खोसो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो।